अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैसे हैं आप? ठीक ठाक, मज़े में, खैरियत। मैं उम्मीद करता हूँ सब दोस्त मेरे ठीक होंगे, ठीक ठाक होंगे, खुशबाश होंगे, हमेशा फूल की तरह महकते होंगे, खिलखिलाते होंगे। सुबह के पैर का पहला पहला सलाम आप दोस्तों के लिए। इस वक्त अब मैं कहाँ पे खड़ा हूँ? मैं खड़ा हूँ पाहवरन को जो गांव है, यहाँ विलेज है पाहवर, वहाँ पे मैं खड़ा हूँ। बाईपास के साथ है इनका गांव है, बहुत बड़ा गांव है और बहुत ही अच्छे लोग हैं, प्यार करने वाले हैं, खुलूस वाले दोस्त हैं हमारे। और मैं यहाँ पे आता हूँ रोज़ी के सिलसिले में, यहाँ पे अपना कारोबार भी करता हूँ, रोज़ी भी करता हूँ। रोज़गार तो आपको पता है मेरा रोज़गार क्या है। तो मेरे जो है यहाँ पे एक दो हमारे ग्राहक भी खड़े हैं। ये मेरा एक ग्राहक है जो मेरे से हमेशा छोले वगैरह भी लेता है, खाता भी है। सही करा ले न खुशा ॿियो खैरा नालो छा आहे? अली हसन ॿियो खैरा? ही चक्की तो संभाली आहे छा? कॾहिं खां वठी? हाँ माशाल्लाह माशाल्लाह। सी तुंहिंजी रोज़ी में ऐं तुंहिंजे रोज़गार में अलाह साईं बरकत ॾींदो, अलाह साईं तोखे ऐं हौसलो ॾींदो त जीअं तूं पंहिंजे कारोबार खे ठीकु ठाक चङी तरह ऐं पंहिंजे हक़लाल जी रोज़ी आहे, हक़लाल जो पोरियो आहे, ऐं अलाह साईं तुंहिंजे रोज़ी में बरकत ॾींदो। इहा असांजी दुआ आहे। असांजी हर मुस्लमान जे लाइ, हर भाउ जे लाइ, हर इंसान जे लाइ इहा ई दुआ कंदा आहियूं त अलाह साईं हर एक खे पंहिंजी जेको आहे हलाल जी रोज़ी जेको आहे अता करे। ऐं जेतिरो थी सघे त मां वधि में पंहिंजे दोस्तनि खे इहा अपील कंदो आहियां त पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियो, पंहिंजे ॿारनि खे तालीम सां जेको आहे भरपूर कयो, उन्हनि खे अहिड़ो अहिड़ो माहौल ॾियो जीअं उन में शहूर पैदा थिए। ऐं जॾहिं हू स्कूल वञनि था, स्कूल खां वापसि अचनि था, कुझु तव्हां दोस्त जेके असांजा आहिनि, जेके ॿार जिन आहिनि, उन्हनि ते जेको आहे पंहिंजो गौर करनि ऐं आवारो बिल्कुलु घिटियुनि गिलियुनि में उन्हनि खे घुमणु न ॾियनि। इहो हिकिड़ो मुंहिंजो हिकु स्पेशल मैसेज हूंदो आहे सभु दोस्तनि जे लाइ त पंहिंजे ॿारनि खे पाण वटि हिफ़ाज़त में रखो ऐं उन्हनि खे जेको आहे गंदे माहौल में न रखो ऐं ख़राबु माहौल में न रखो त जीअं हू ख़राबु माहौल में, ख़राबु संगत में जेको आहे अची करे हू ॿारु ख़राबु थी वेंदो। पंहिंजे ॿारनि ते नज़रसानी कयो, पंहिंजे ॿारनि खे सुठो माहौल ॾियो, सुठी तालीम ॾियो, सुठी खुराक ॾियो, सुठो जेको आहे पारायो, ठीकु आहे। ऐं हसियतदार जेतिरो अलाह साईं तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, जेतिरो तव्हांखे अलाह साईं जेको आहे पैसो ॾिनो आहे, हिमत ॾिनी आहे, उन आधार पंहिंजे औलाद खे तालीम बि ॾियारो ऐं वधि में वधि कोशिशि कंदा करो त पंहिंजे नियाणियुनि खे बि तालीम ॾियारो। अगरि मुंहिंजो मैसेज तव्हांखे भलो लॻो आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक बि कयो, कमेंट बि कयो ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर बि कयो। नेक्स्ट वीडियो जे लाइ काई सितार करींदा इजाज़त। अल्लाह भाई।